टंडो गुलाम हैदर में एडिशनल सेशन जज टंडो मोहम्मद खान जी हुक्म बाद DSP अब्दुर्रहमान बलोच SHO समेत तारके इंतजामिया जी निगरानी में गैर कानूनी सर्वे जमीन मनकरंदर वाटर कोर्स एक्स मुबारक वा 37R खे बंद कियो वियो। वाटर कोर्स सबब बिन धुरिन में झेड़े जो खदशो हो जेको पुलिस जे पहुचण सां टरी वियो। मुतासिर जो चवण हो त 13 सालनि खां उन्हनि जी सर्वे जमीन मां गैर कानूनी वाटर कोर्स निकरंदड़ हो जंहिंजी पिटीशन सेशन कोर्ट में ॾिनल हुई, जंहिं बाद कोर्ट सगोरी पारां गैर कानूनी वाटर कोर्स बंद करण जो हुकुम ॾिनो वियो। उन्हनि जो त मुखालिफ धुर पारां कब्ज़ो करे खूनरेज़ी जी रिथा कई वई। SSP टंडो मोहम्मद खान ने ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त धुरिन में छिकताण खे ख़त्म करायो वञे। ॾाहिरकी में NGOs रीड्स पाकिस्तान तरफ़ां पर्ल मैरिज हॉल में कपा जी फसल जे हवाले सां सेमिनार थी गुज़रियो, जंहिंमें ख़ासि महिमान MPA सरदार मीर शहरयार खान शर हो, जॾहिं त डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर सरदार अहमद गडानी, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर आमिर शाह, एजुकेशन ऑफिसर अहमद अली बड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौके ते मुख़्तलिफ़ इदारनि खे शील्डूं पिणु ॾिनियूं वियूं। सेमिनार जे मौके ते मुख़्तलिफ़ दवाउनि जा स्टॉल पिणु लॻाया विया। NGO रीड्स जे CEO शाहिद सलीम ॻाल्हाईंदे चयो त हू ज़िले घुटकी में कपा जे फसल ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कमु कनि था। आख़िर में CEO शाहिद सलीम सभिनी महिमाननि खे अजरक पिणु पाराया। मीरपुर ख़ासि मॉडल कॉलेज जे मुलाज़िम सलमान महर पारां इम्तिहानी सिल्पूं ॾियारण लाइ पैसा वठी सिल्पूं ॾियण ख़िलाफ़ शागिर्दनि पारां एहतजाज कयो वियो। कॉलेज जे शागिर्दनि एहतजाज कंदे ॿुधायो त 150 खां वधीक BSc ऐं BSc जे शागिर्दनि ऐं BA जे शागिर्दनि खां 5 खां 25,000 ताईं फीस जे मद में पैसा वठी उन्हनि खे इम्तिहान शुरू थियण बावजूदि स्लिप न ॾिनी वई आहे। संदन चवण हो त जॾहिं हिते पहुता त लाॻापियल माण्हू सलमान महर खिसकी वियो, जंहिं त ॿियो अमलो बि उतां लिकी छुपी निकिरी वियो। शागिर्दनि टाउन थाणे ते फ्रॉड कंदड़ असरम महर ॿिनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे ॿुधायो त हिन खां पैसा वरिता आहिनि पर स्लिपूं न ॾिनियूं आहिनि। संदन चवण हो त अहिड़े फ्रॉड सां उन्हनि जो सॼो साल ज़ाया थी वियो आहे। सोबतपुर शहर जे बुंडी रोड ते गंदो पाणी पीअण ऐं सफ़ाई न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दुकानदारनि बादशाह चन्ना, शहज़ादो कलोड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरे दौरान दुकानदारनि जो चवण हो त सोबतपुर शहर खां निकिरंदड़ बुंडी मोटायो वाया इगड़ा रोड हेठि हुजण ऐं नालियुनि जी सफ़ाई न थियण सबबि गंदो पाणी हर वक़्तु रोड ते जमा रहे थो, जंहिंसां कारोबार खे कारोबारी धकु रसियो आहे, जॾहिं त हर ईंदड़ वेंदड़ खे सख़्तु तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवे थो। रहवासियुनि वास्तेदार अख़्तियारनि खां मुतालबो कयो त सफ़ाई कराए उन्हनि जी बेचैनी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk